अस्सलाम वालेकुम नाज़रीन, खबर शामिल कयूं था। टंडोमस्ती इकनॉमिक ज़ोन थाने जी हद में सैयद गोठ गागड़ी शरीफ दरगाह सैयद परियल शाह जिलानी जे अगवान खिदमतगार मरहूम सैयद मुश्ताक अली शाह जिलानी जे गरीब यतीमन पुटन सैयद मंठार अली शाह ऐं सैयद राजा शाह जिलानी सां संदसि चाचे सैयद अमीर अली शाह जिलानी ऐं सोट नदीम अली शाह अनिल अली शाह जिलालाणो मां हली करे नाजाइज़ी कई है। हिन मीडिया से ॻाल्हाईंदे चयो आहे त असां यतीमन जी गैर मौजूदगी में संदसि हवेली ते कातलाणो हमलो ऐं घर अंदर दाख़िल थी करे अल्लाह पाक जे नाले जी ॾिनल जगह दावत इस्लामी वारनि जे तरफ़ां मिलियल जगह तोड़ फोड़ करे सादातनि ऐं ॿारनि ते तशद्दुद करे विया ऐं हाणे असां ते कूड़ियूं FIR ऐं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। चयो अथनि त प्लाट छॾे हलिया वञो त अव्हांखे ॿधाईंदासीं। हिननि कयल नाजाइज़ नुक़सान जे ख़िलाफ़ हिननि मीडिया अॻियां दाहींदे चयो आहे त कयल नुक़सान जो नोटिस वरितो वञे। वधीक तफ़सील लाइ हिन वक़्तु मौजूदु आहे असांजो नुमाइंदो फ़हीम अली शाह। जी फ़हीम, तफ़सील खां आगाह कजो। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, जीअं त असीं हिन वक़्तु मौजूदु आहियूं दरगाह परियल शाह ते सईद ॻोठ में ऐं हीअ जेको आहे राजा शाह ऐं मंठार शाह जो नुक़सानु थी वियो आहे ऐं हिन जे चाचे जेको आहे हिननि जे ख़िलाफ़ु जेको आहे जाइ जी भञताड़ कई आहे ऐं हिननि खे धमकियूं ॾेई रहिया आहिनि। वधीक तफ़सीलात लाइ जेको आहे असां राजा शाह खां पुछंदासीं। जी राजा, छा थियो आहे? जी अस्सलाम सर, जीअं त सैयद दरगाह सैयद परियल शाह जिलानी ते कमु असां पंहिंजी हवेली में कमु कराए चुकियासीं पंहिंजे प्लाट ते। साईं अमीर शाह आहे जलाणा नारो, उहो हुतां हला करे हिते असां सां ज़बरदस्ती करे असां वरी मंठार जा मुंहिंजो भाउ मंठार जा मां असां वियासीं लेंटर न सरियो जॻह लेंटर ते हुई तो सरियो वठणु वियासीं। सरियो असां निकिरी आया घर मां, आया पोयां हुन जॻह बॻह सॼी ठाही आहे। असांजे ॿारनि सां विड़ी आहे, धक बक हणी आहे, ज़बरदस्ती करे आहे सॼे असांजे प्लाट हीअं हीअं हिन जा वॾा हुआ। असांजे वॾनि भेरीअ हिननि प्लाट न वरितो, उहे वॾा बि हुआ। असांजा उन प्लाट न वरितो, साईं रोशन जा उन न वरितो, साईं अमीर शाह उन न वरितो। हाणे साईं अमीर शाह माना पंहिंजे ॾाढा ई असां सां माना हिते विड़ी जहिड़ा करे हलियो पियो आहे ऐं असांखे कूड़ी ॿूड़ियूं FIR कराए असां हाणे क्वेश्चन में लॻो पियो FIR कूड़ियुनि ते असां इंसाफ़ थी वञे। जीअं त बाबा सैयद बिरादरी ॻोठा वारनि खे अर्ज़ु आहे त मुरीदी ख़ादिमीअ खे असांजो अर्ज़ु आहे ग़रीब मिसकिननि सां असां सां इंसाफ़ कयो वञे आहे। फज़ुल ख़ान रेस मरी पाड़े जो आहे, उनजे असां अर्ज़ु था कयूं त ज़ाहिद ख़ान फलो पोटो आहे, चङा आहिनि असांजा अमीर आहिनि नफ़ीसा शाह मंज़ूर साहब असां हलाल ख़ान वसाण खे अर्ज़ु आहे त असां सां इंसाफ़ कयो आहे। साईं अमीर शाह जलाणा नारो आहे, हिते हला करे असां सां विड़ी पियो आहे सैयद परियल शाह दरगाह ते। असां पंहिंजे हवेली में जॻह ठाहींदे सैयद फज़ुल अली शाह असांजो जिलानी बादशाह वॾो रानीपुर जो गादी नशीन आहे, उनखे इंसाफ़ था कयूं। ॿाहूं ॿधी असां